हुज़ूर जी सीरत मां अहिड़ो त हिकिड़ो सबक़ आमूज़ वाक़ियो आहे इन साल में, उहो कहिड़ो आहे? और रईसुल मुनाफ़िकीन अब्दुल्ला बिन उबई जी हलाकत आहे। रईसुल मुनाफ़िकीन यानी मुनाफ़िकनि जो सरदार, उनजो इहो लक़ब हुयो। नालो छा हुयोसि? अब्दुल्ला बिन उबई। हीउ उहो शख़्स हुयो जंहिं सॼी ज़िंदगी मदीने वारे साईं जी ज़ात सां दुश्मनी कई। ज़ाहिरी कलमो पढ़ियो, पर कॾहिं बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां हिन सचाई न ॾेखारी। हिन जे पुठियां को हिकु ॿ पंज माण्हू न हुया, इन जे पुठियां सवे मुनाफ़िक़ा, जेके ज़ाहिर मुनाफ़िक़ा, जंहिंजी साहबा कराम खे बि ख़बर हुई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि ख़बर हुई। ख़ैर सॼी ज़िंदगी हुन में गुज़री। 9 हिजरी जो साल आहे। शवाल जे आख़िरी ॾींहंनि में अब्दुल्ला बिन उबई, गुस्ताख़, मुनाफ़िक़, काफ़िर ऐं हुज़ूर जो दुश्मन, पंहिंजे मौत जे वेझो आख़िरी ॾींहं ॻाइणु लॻो त हेॾा अल्लाह जो हबीब, अख़लाक़ हसना जो मालिक ऐं ख़ुल्क़ अज़ीम जो पैकर, सईदा आमिना जो लाल, आक़ाए दो जहां खे जॾहिं हिन जी बीमारी जीअं इन मर्ज़ जी ख़बर पई त मदीने वारा साईं पाण अब्दुल्ला बिन उबई जी अयादत करणु विया आहिनि, हाल पुछणु त तबियत कीअं अथसि। दिलि में त हिन जो ईमान कोन हो। जॾहिं मुलाक़ात थी त हिन हुज़ूर खे अर्ज़ु कयो त मुंहिंजी जनाज़े जी निमाज़ तव्हां पढ़ाइजो, मुंहिंजे जनाज़े जी निमाज़ तव्हां पढ़ाइजो। हालत ॾिसो, ईमान न आहे दिलि में, मुहबत न आहे, हुज़ूर सां इश्क़ न आहे, तौबा न आहे पंहिंजे गुनाहनि ते, पर पोइ बि चालाकी त साईं मुंहिंजी जनाज़े जी निमाज़ तव्हां पढ़ाइजो। तकलीफ़ हिनखे घणी हुई। मदीने वारे साईं फरमायो त जी हा मां पढ़ाईंदुमि। वरी हिन नियापो कयो साईं ॾे त साईं जेका तव्हांखे कमीज़ पातल आहे न, इहा कफ़न जे तौर ते मूंखे ॾियो। कमीज़ जेका हुज़ूर जे जिस्म अतर खे आहे पातल, इहा कफ़न जे तौर ते मूंखे ॾियो। हुज़ूर इहा बि क़बूल कयसि। हुज़ूर उन मुनाफ़िक़ जी इहा बि आछ क़बूल कई। साईं कमीज़ मोकिली, उन ॾिठी, चई त साईं न, इहा मथां ॿाहिरां जी कमीज़ आहे, मूंखे उहा कमीज़ अता कयो जेका तव्हांजे जिस्म अक़दस खे लॻे थी, जेका तव्हांजे अंदरि जिस्म खे पातल आहे, जेका साईं तव्हांजे जिस्म सां मस्तु थी थिए, उहा लाहिजो। वरी हुज़ूर पंहिंजी उहा कमीज़ जेका आका जे जिस्म अतर मुबारका खे लॻे पई, उहा लाहे हुनखे ॾिनी। हज़रत उमर फारूक जो सवाल, या रसूल अल्लाह, ही नापाक ऐं गंदो इंसान आहे, छा नापाक ऐं गंदो इंसान आहे, हिनखे कमीज़ था ॾियो पंहिंजी, जंहिं सॼी ज़िंदगी तव्हां सां दुश्मनी कई, जंहिं सॼी ज़िंदगी तव्हांजी गुस्ताखी कई। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इल्म, नबी जो इल्म, अल्लाह जे महबूब जो, आका फरमायुसि त ए उमर, इन कमीसी ला युगनी अनहु मिन अल्लाह शैअन। ऐं उमर, मुंहिंजी कमीज़ हिनखे को फ़ाइदो न ॾींदी, मुंहिंजी कमीज़ हिनखे को फ़ाइदो न ॾींदी। फलअल्लाहु अन युदखिल बिही अल्फन फिल इस्लाम, पर हा मुंहिंजे इन अंदाज़ जे वजह सां, मुंहिंजे इन अमल जी वजह सां तूं ॾिसंदे त हज़ारे मुनाफ़िक़ कलमो पढ़ंदा। मुंहिंजे इन अमल जे करे 1000 माण्हू मुस्लमान थींदा। अल्लाह साईं उन्हनि जे दिलनि में इस्लाम जी मोहबत दाख़िल करे छॾींदो। हज़रत उमर ख़ामोश थी वियो। ॾींहुं उहो अचे जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो अमल ऐं आक़ाइदो जहां जे जनाज़े पढ़ाइण जो अमल हिन जे अब्दुल्ला बिन उबई जे पोइ लगन ॾिठो, उन्हनि सोचियो त हिन सॼी ज़िंदगी हुज़ूर जी शान में गुस्ताखियूं कयूं,
असांखे बि न बहकायो, हुज़ूर सां दुश्मनी कई। हिन महिल आकाए दो जहां पावर में आहिनि, ताक़त में आहिनि, साईं जन चाहिनि त हिन खे कुझु बि करे सघनि पिया। उन जे बावजूद बि हिन जे हर आछ खे हुज़ूर क़बूल कयो आहे। अहिड़ो सुहिणो अख़लाक़। हज़ार मुनाफ़िकनि उन महल ते मोहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ी मुस्लमान थिया। ओ हुज़ूर जो फरमान जेको आकाए दो जहां फरमायो, ए उमर मुंहिंजी कमीज़ हिन खे फ़ाइदो न ॾींदी, छो त हीउ मुनाफ़िक़ आहे, हा, पर मुंहिंजे इन अमल सां फला अल्लाहु अन युदखिल बिही अल्फन फिल इस्लाम, इंशाअल्लाह 1000 माण्हू इस्लाम में दाख़िल थींदा। आका जे अमल जे करे 1000 मुनाफ़िकनि उते जो उते पंहिंजी मुनाफ़िक़त जो इतराफ़ कंदे कलमो पढ़ी सचे दिलि सां मुस्लमान थी विया। अल्लाह जे महबूब जहिड़ो अख़लाक़ कंहिंजो बि न आहे। अल्लाह जे महबूब जहिड़ो इल्मु कंहिंजो बि न आहे। जेके चवंदा आहिनि न त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राईल अलैहिस्सलाम जी आमद जा मुंतज़िर रहंदा हुआ ऐं उन जी अचण खां बाद जेको हूंदो हुयो हुकुम ॾींदा हुआ, त जिब्राईल त हुज़ूर जे प्रोटोकॉल जो हिकिड़ो हिसो आहे। जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह जो फ़रिश्तो आहे, मलाइकनि जो सरदार आहे, पर इहो अल्लाह साईं जो पंहिंजे महबूबनि खे, पंहिंजे नबियनि खे ॾिनल हिकिड़ो प्रोटोकॉल आहे त अल्लाह जे रसूलनि वटि ही फ़रिश्तो वञी अल्लाह जो पैगाम पहुचाईंदो आहे। पर जेको अल्लाह जो नबी आहे, जेको अल्लाह जो पंहिंजो चूंडियल आहे, जेको अल्लाह जो महबूब आहे, उन जो डायरेक्ट अल्लाह सां को वास्तो न आहे। इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी त अल्लाह जो रसूल हुजे, अल्लाह जो महबूब हुजे, अल्लाह जो नबी हुजे, मलाइक खे फ़रिश्ते जो जेको शान आहे उहो पंहिंजी जाइ ते बरहक आहे, पर अल्लाह जे नबी जो एतिरो बि शान न आहे जो उनखे ख़बर ई न पए त हाणे छा थींदो अॻिते। हीउ त हिकिड़ो क़ुर जे नुज़ूल जो, अल्लाह जे अहकामनि जो प्रोटोकॉल आहे त हीउ मुंहिंजे महबूब जी वञी मुंहिंजे महबूब जी बारगाह में ही हुकुम पहुचाए। त बाक़ी जेको अल्लाह साईं जो पंहिंजो जेको सिलसिलो आहे, पंहिंजे नबियुनि सां जेको कुर्ब जो, मोहबत जो, उनजो त मक़ाम ई ॿियो आहे न। खोड़ मिसाल आहिनि। आदम अलैहिस्सलाम वारो क़िसो क़ुर में लिखियल आहे, सूरह बकरा में। अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम खे ख़लक़ियो, अल्लाह साईं मलाइकनि खे हुकुम कयो त हिनखे सजदो कयो, ऐं फ़ज़ीलत छा ते आहे? इल्म ते फ़ज़ीलत अता कई त इल्म नबियुनि खे फ़रिश्तनि खां वधीक। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं तव्हां क़ुर पढ़ो, हदीस जी ॻाल्हि ई न आहे। वइज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्दि ख़लीफ़ा, इहो तव्हां पूरो 2-3 आयतूं पढ़ो। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं सॼो इल्मु ॾिनो, अस्मा सेखारिया, फ़रिश्तनि जे साम्हूं पेश कई, फ़रिश्तनि खे हुकुम कई त हाणे तव्हां हिननि जा नाला ॿुधायो। उन्हनि आजिज़ी ॾेखारी। आदम अलैहिस्सलाम खे हुकुम कई त हाणे तूं ॿुधाए। आदम अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां, अल्लाह जे ॾिनल इल्म सां सभु नाला ॿुधाया। क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना। पोइ उन्हनि चयो त या रब तूं पाक आहे, तुंहिंजी पाकी आहे, तो वटि इल्मु आहे, असांखे बि ओतिरो ई इल्मु आहे जेको तूं अता कयो। पोइ उन्हनि सजदो कयो, इब्लीस न कयो। पोइ इहो वॾो किसो आहे वरी ड्रिगो ॿियो त अल्लाह जे महबूब उन महिल हज़रत उमर फारूक खे चयो त ए उमर, तोखे ख़बर न आहे हिन महिल त तुंहिंजो जेको सुवाल आहे उहो बरहक आहे त हीउ मुनाफ़िक़ आहे, मां हिनखे पंहिंजी कमीज़ छो थो ॾियां, पर तूं ॾिसंदे त युदखिल बिही अल्फन फिल इस्लाम, मुंहिंजो इहो अमल अल्लाह साईं चाहियो त इंशाअल्लाह इन अमल सां 1000 माण्हू मुस्लमान थींदा। उहो ई थियो। इहो हुज़ूर जो अख़लाक़ ॾिसी, कुर्ब ॾिसी, मोहबत ॾिसी हो त वियो, पर उनजे पोइ लॻनि कलमो पढ़ियो, मुस्लमान थी विया। त इस्लाम अख़लाक़ जो नालो आहे, इस्लाम कुर्ब जो नालो आहे, इस्लाम किरदार जो नालो आहे। जेका शइ तव्हांजे किरदार ऐं अख़लाक़ सां हल थी सघे थी न, त उहा ज़ोर सां, तलवार सां, ॾाढ सां हल न थी सघंदी।
जेका शइ तव्हांजी मोहबत सां हल थींदी उहा शइ ज़ोर सां ऐं ॾाढ सां जबर सां हल न थींदी। अख़लाक बहितर कयो। अख़लाक बहितर कीअं थींदो? बदनीयती, बदगुमानी, गिला ग़ीबत पंहिंजे दिलनि मां, पंहिंजे मुआशरे मां ख़तमु कयो। तव्हां वॾी जंग फतह करे वेंदव इंशा अल्लाह।